अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। मां शदाद कोट में मौजूदु आहियां। शदाद कोट में हिकु अहिड़ी जाइ ते जिथे जेको आहे त इन में जेको आहे त को बि शक कोन्हे त शदाद कोट में शहूर मौजूदु आहे। ऐं हीअ जेको आहे अल हबीब बुक स्टॉल जेको आहे त ऐं हीअ बुक स्टॉल चयो वञे थो त हर आचर ॾियारे जेको आहे लॻायो वेंदो आहे। ऐं पर मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां त किताब वॾी ॻाल्हि आहे ऐं किताबनि जो मुतालियो तमामु जेको आहे त हिकिड़ो बहितर ऐं जेको आहे त मुस्बत जेको आहे हिकिड़ो अमल आहे। पर इन सां गॾु ॾिठो वञे त हीअ जेको किताबनि जो जेको स्टॉल आहे हिते खोड़ सारा किताब मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ जेको आहे त फ़नून लतीफ़ा ॿाराणा ॿोल ऐं उन खां अलावा जेको आहे जंहिंखां अलावा मज़हबी ऐं जेको आहे त जनरल नॉलेज सां गॾोगॾु जेको आहे त ॿिया तालीमी जेको किताब आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके किताब तव्हां जेको ॾिसो था त हीअ छाजे करे आहिनि, हेठि ज़मीन ते छो पिया आहिनि। असां वटि ऐं जेके बूट आहिनि जूता आहिनि उहे तव्हांखे शोकेसनि में नज़र ईंदा। ऐं जेको हीअ हिकिड़ो तालीमी जेको सिरिश्तो आहे, जेको किताब आहे, किताब सां जेको आहे हिकिड़े इंसान जेको महज़ब मुआशरे जी सुञाणप थींदी आहे, उहे किताब हिते ज़मीन ते पिया आहिनि। ज़मीन ते जेको आहे हिते दुकान ते रखी करे स्टॉल जी सूरत में जेको आहे हिते फ़रोख़्त कया वञनि था। पर इन जो कारण छा आहे, हिते छो ईअं पिया आहिनि? छो जो हिन कारोबार खे, हिन कम खे कोई बि अहमियत कोन थो ॾिए। किताब वॾी ॻाल्हि आहे। जे अगरि हक़ीक़त में जेके वॾा वॾा दुकान आहिनि उहे हक़ीक़त में जेके बुक स्टोर जी सूरत में हुजनि, बुक स्टॉल जी सूरत में हुजनि ऐं उते अगरि किताब बहितर नमूने सां अगरि रखी करे इहो कारोबार जी सूरत में माण्हुनि ताईं पहुचायो वञे या ॾेखारियो वञे त इन जो मुस्बत जेको थी सघे थो। पर हीअ जेको माण्हू या नौजवान जेको हिते कमु करे पियो त हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको केतिरे अरसे खां वठी जेको हीउ कमु करे पियो ऐं हीअ जेको जंहिं तरीक़े सां कमु करे पियो, हिन जो इन कमु करण जो ख़ासि मक़सदु छा आहे? बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। बाबा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मोहम्मद आलिम। अच्छा, केतिरे वक़्त खां वठी तव्हां जेको आहे स्टॉल लॻाईंदा आहियो हिते? मूंखे तक़रीबन 3 साल आहे। अच्छा, हीअ जेको स्टॉल तव्हां लॻायो था, तव्हांखे ख़ासि जॻह कोन्हे, हीअ तव्हां मेन रोड जे विच में तव्हां वेठा आहियो हिते। ऐं जेको आहे हीअ छा मामिलो आहे ऐं ॿियो त जेको आहे हिन जे पोयां तव्हांजो मक़सदु छा आहे? साईं मक़सदु मुंहिंजो इहो आहे त असांजे शहर में ॿाराणो अदब ऐं अदब बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हीअ नंढी कोशिशि कई आहे मूं ॿाराणे अदब जे हिसाब सां अदब खे निर्वार करण जे लाइ महिनत जा खोड़ करे कुझु किताब चंद किताब आहिनि रखिया आहिनि त जीअं असांजा शहदाद कोट जा नौजवान पढ़िया लिखिया अदब दोस्त अची हिते मुतालो बि करे सघनि था पिया ऐं था ख़रीद बि करे सघनि। अच्छा, ऐं उन खां अलावा जेको हीअ जेके किताब तव्हां हिते जेके ज़मीन ते रखी करे जेको तव्हां हिते खपायो पिया वेठा आहियो ऐं माण्हुनि खे पाण लाइ मुतवजा करायो पिया, ऐं जे अगरि इंतिज़ामिया तव्हां सां ताउन करे अगरि कंहिं सुठे जाइ ते सुठे नमूने सां अगरि महज़ब तरीक़े सां अगरि हीअ किताबनि जो को स्टॉल लॻायो वञे या किताबी मेलो लॻायो वञे त छा था सम्झो जेको केतिरो बहितर थी सघे थो? तमामु बहितर थींदो साईं। छो त आउं ग़रीब आहियां, मूं वटि अहिड़ी का वसियत न आहे, पर पोइ बि पंहिंजे वसार मुंहिंजो ई शौक़ु बचपन खां आहे। मां पाण अदब दोस्त आहियां, पाण लेखक बि आहियां। उन खां अलावा ॿाराणे अदब सां मुंहिंजो बचपन खां वठी असांजो मुहबत आहे। शहदाद कोट में ॿाराणे अदब जी जेका इब्तिदाई मूं कई आहे शहदाद कोट में नंढपण खां जंहिं टाइम में गुलफुल गुलड़ा मैगज़ीन वग़ैरह इहे घुराईंदो रहंदो हुयुसि, उनजी नुमाइंदगी कंदो हुयुसि। उहे असांजे स्कूलनि में हेॾो डिस्ट्रीब्यूट कंदा हुआसीं जीअं असांजे शहर में ॿाराणे अदब जो रुझान वधे। ॿाराणे अदब जो रुझान वधे, उन जे करे जेको आहे त हीअ जेको आहे त शख़्स हिते जेको आहे त किताब जेको आहे स्टॉल लॻाए करे रोड जे मथां जेको आहे हिते माण्हुनि खे पाण लाइ मुतवजा कराए पियो ऐं कोशिशि करे पियो त जेके ॿारड़ा आहिनि, जेके 10 खां 12 15 सालनि जा जेके ॿार आहिनि ऐं नौजवान जिन जो जेको आहे त अॼुकल्ह जेको रुझान होटलनि तरफ़ आहे, मंशियात तरफ़ आहे, जुआ जे अॾनि तरफ़ आहे ऐं समाजी बुराइनि तरफ़ आहे, उन्हनि खे जेको आहे त हीअ किताबनि लाइ मुतवजा कराइण जी हिकिड़ी जेको नंढी कोशिशि आहे। पर गॾोगॾु जेको आहे इंतिज़ामिया आहे, जेका सिंध हुकूमत आहे, ज़िले जी इंतिज़ामिया आहे, उन्हनि खे जेको आहे त घुरिजे त जेके अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू आहिनि जेके जाखोड़ कनि था मुआशरे जी मुस्बत चहिरे खे ॾेखारण जे लाइ ऐं मुआशरे जी भलाई जे लाइ, बहितरी जे लाइ, त उहे जेको आहे अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे उनजी मदद करे ऐं किताबी मेला लॻाए करे जेको हिन मुआशरे खे जेको आहे त हक़ीक़ी तौर ते जेको आहे त बहितर करण जे लाइ जेको आहे त माण्हुनि खे किताबनि सां दोस्ती जो जेको आहे हिकिड़ो मैसेज ॾियनि, पैगाम ॾियनि, जीअं हीउ मुआशरो पढ़ियलु लिखियलु मुआशरो थी सघे जेको आहे समाजी बुराइनि खां ऐं ॿिया जेके मामलात आहिनि उनखां परे थी सघनि। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो नाले सां, उनखे जेको आहे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿाईंदा। ऐं उन खां अलावा मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि लाइक कयो, फॉलो कयो, कमेंट कयो, जेके अपडेट आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वॾी महिरबानी।